चंबड़ में मताثरن जवाबदारन पारां ॻोठाणनि जे घरनि ते काह करे हमलो कयो वियो, जंहिं दौरान खंजर ऐं लठियूं लॻण सबबि ॿिनि औरतुनि समेत 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। बुकेरा शरीफ़ जे जीए शाह पाड़े में कलीम खोसो जे घर ते 7 खां वधीक माण्हुनि हमलो करे ॾिनो। हमले दौरान जवाबदारनि घर में मौजूद औरतुनि ते खंजर ऐं लठियुनि जा वार कया, जंहिं दौरान 2 औरतूं ऐं 2 मर्द सख़्त ज़ख़्मी थी पिया। झेड़े ऐं हमले दौरान पुलिस घर घुराई वई, जेका रुगो तमाशो ॾिसंदी रही, जॾहिं त कलीम खोसो, गुलाम मंगरियो, निसार उर्फ गूंगो शीदी, शाहिद शीदी, असलम मुसरक ऐं ॿियनि घर भातियुनि पुलिस ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो। मुज़ाहिरीन जूं त गुलण शीदी, रमज़ान शीदी, आचर शीदी, शाइक जानू, कारो, शबीर मंगरियो, गुलाम कादिर ऐं ॿिया असांजे घर अंदरि घिड़ी आया ऐं असांजी औरतुनि ते वहशियाणो तशद्दुद करे आसमा ऐं ज़रीना खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जॾहिं त औरतुनि जी रड़ियुनि ते पाड़े जा माण्हू गॾु थिया, जिन छॾाइण जी कोशिश कई त हथियारबंदनि निसार उर्फ गूंगो कमराणी खे खंजर हणी मरणी करे छॾियो आहे। एहतजाज कंदड़नि चयो त पुलिस जे साम्हूं झेड़े थियण बावजूदु पुलिस कार्रवाई नाहे कई। इंसाफ़ मिलण ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो।